नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में अवां ख़बर शेयर कंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। इलेक्शन कमीशन पारां सदर जी कोठियल इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सदर खे गुज़िरियल ॾींहुं ख़त लिखी पंहिंजे मौक़िफ़ ॾेई चुका आहियूं, जॾहिं त ॿीहर गुज़ारिश कई आहे जेका गुज़िरियल ख़त में कई हुई, असांजो फ़ैसिलो तब्दील नाहे थियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन जा अमलदार सदर जे मुशावरती अमल जो हिस्सो न बणजंदा ऐं नई इजलास में शिरकत कंदा। ख़बर अवां खे ॾियूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। इलेक्शन कमीशन पारां सदर जे कोठायल इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सदर खे गुज़िरियल ॾींहुं ख़त लिखी पंहिंजो मौक़िफ़ ॾेई चुका आहियूं। इलेक्शन कमीशन रिमार्क्स ॾिना आहिनि त ॿीहर गुज़ारिश कई आहे जेका गुज़िरियल ख़त में कई हुई, असांजो फ़ैसिलो तब्दील नाहे थियो। नाज़रीन ब्रेक में सुवाल कंदासीं। चीफ इलेक्शन कमीशन सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास ख़त्म थियो आहे। इलेक्शन कमीशन पारां सदर जे कोठायल इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो वियो। सदर खे गुज़िरियल ॾींहुं ख़त लिखी पंहिंजो मौक़िफ़ ॾेई चुका आहियूं, जॾहिं त इलेक्शन कमीशन जो वधीक चवणु आहे त ॿीहर गुज़ारिश कई आहे जेका गुज़िरियल ख़त में कई हुई, असांजो फ़ैसिलो तब्दील नाहे थियो। इलेक्शन कमीशन जा अमलदार सदर जी मुशावरती अमल जो हिसो न बणजंदा, नई इजलास में शिरकत कंदा।